हाशिम तव्हांजे वाइदे मुताबिक़ तव्हांजे 2 ॾींहंनि जी मोहलत त ख़तम थी वई। छोकिरी किथे आहे? वठी चो हुनखे मुंहिंजे सौट सां शादी करे उनखे असांजे हवाले कयो। तॾहिं ई असांजे विच में दुश्मनी ख़तम थींदी, न त तव्हांजा लाश हिते विछाए अॼु रुंडे खे ॿधी पाण सां गॾु खणी ईंदोसां। घड़ी तारा गोल तारा खुले आम धमकियूं सो बि रूंडे जे अॻियां। हा साईं, एॾो मुड़सु माण्हू थी हुई जो हिकिड़नि खे मारींदे, ॿियनि खे कुहंदे, टिनि खे वरी ॿधी खणी थी। मुल्क जो वाली छा ही तूं आहीं छा? कहिड़े दर्द जी दवा आहीं? या भला हिन इलाइक़े में तुझी बादशाही बि थी हले, या तो जाए ते ऑर्डर बि था हलनि? आहीं छा? अखपट रूंडा, तुंहिंजे साम्हूं सावल ख़ान बीठो अथई। ऐं सावल ख़ान जिथे बीहे उन हद ऐं तर जो बादशाह सावल ख़ान पाण हूंदो आहे। तारे न छोरनि में त एतिरो दम ई नाहे। सावल शरण हिते बीर। न शेरल न, असां जहिड़ो करणु नथा चाहियूं, असांजो तॾो आहे। बाबा साईं, पोइ चओ सावल खे त पंहिंजी ज़बान ते कंट्रोल रखे। बाबा साईं, जेकॾहिं सावल ईअं बकवास कंदो रहंदो न त पोइ असां पंहिंजे तॾे जो बि लिहाज़ कोन कंदासीं। अरे बस कयो, बाजी खड़ा ते बीहण वारा कुत्ता इन जो शिकार करण कॾहिं खां सिखिया आहिनि? हाथ 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 जो मतिलबु त असीं कुत्ता थी विया। ॻाल्हि ॿुधो, अॻिते हिकिड़ो लफ़्ज़ न कढिजांइ, मथे बि माथाणियूं ठाहे छॾींदोसां। माथाणियूं अरे छड़ो असांजे तॾे थी वेठो त असांखे धमकियूं ॾे लेटायोसि। रूंडा, जेको तूं चाहीं थो न उहो हिते कोन थींदी। असां इज़त वारा माण्हू आहियूं। सोट रूंडे खे तव्हां ॿधी खणी था हलूं, हीअ हिननि जी हिकु बि कोन ॿुधंदो। हैदर, करणो त ईअं ई पवंदो। तोड़े मूंखे सम्झो छा आहे? मां भला को रोल बकर हाँ जेको मुंहिंजे इच्छीअ में हर को माण्हू रसो ॿधी काहे वेंदो? छा सम्झो आड़े तव्हां? सावल मां 2 ॾींहंनि जी मोहलत वठण थो चाहियां। जेकर मसइलो हल करे न सघियासीं ऐं छोकिरी वापसि न आणे सघियासीं त पोइ रूंडो अव्हां जे हवाले कंदा। हाशिम, जहिड़ो त मां बि नथो चाहियां, छो त फ़ैसिलो चाकर ख़ान जो कयल आहे। पर हिकु ॻाल्हि ॿुधी छॾ, छोकिरी त हर क़ीमत हर हाल में तव्हांखे असांजे हवाले करणी पवंदी। सावल, ख़ुदा कंदो त रूंडे खे सम्झाए हिन मसइले खे हल करे वठंदुसि। हाशिम, आख़िरी भेरो तुंहिंजी अछी ॾाढ़ी खे ॾिसी तुंहिंजी इज़त करे तोखे 2 ॾींहंनि जी मोहलत ॾियां थो। हाशिम, जेकॾहिं वाइदो पूरो न कई त पोइ कंहिंसां बि रिआयत न थींदी। छो त मां तॾहिं त चवंदो आहियां त खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा न आहिनि थींदा। अचोड़े बाबा साईं, दर ते अची बेइज़्ज़तो करे विया आहिनि ऐं तव्हां असांजा हथ ॿधी फिटा कया आहिनि। शेरल, इहो सभु कुझु रूंडे जे करे पियो थिए। जेकॾहिं रूंडे जी ग़लतियूं न हुजनि हा न त सावल असां सां एतिरो थोरी ॻाल्हायूं। वाड़े तारा, अच्छा तारा, तव्हां वसे पंहिंजो पाण खे मुड़ुस माण्हू था सॾरायो। अरे छॾी हा न मूंखे, त मां हजामत कयां सां तव्हांजे तॾे ते अची तव्हांजी बेइज़ती करियो। मुड़ुस माण्हू थिया। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।